अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां आहियां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। सब खां पहिरियां पेश आहिनि हिन वक़्त ताईं जूं हेडलाइन। नाज़रीन, NA 193 राजनपुर ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। वोटिंग लाइ 237 पोलिंग स्टेशनूं क़ाइम। सुबुह जो 8 वॻे खां शुरू थियल वोटिंग जो अमल शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। नून लीग जे अमार अवीस लिगारी, PP जे अख्तर हुसैन गोरचाणी ऐं PTI जे मोहसन लिगारी समेत 11 उम्मीदवार मैदान ते लथल। PTI MNA सरदार जाफ़र ख़ान जे फोत थियण बैदि इहा सीट ख़ाली थी हुई। तहरीक इंसाफ़ पारां जेल भरियो तहरीक दौरान अॼु गुजरांवाला मां गिरफ़्तारियूं पेश कयूं वेंदियूं। पंजाब पुलिस जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ पारां जेल भरियो तहरीक दौरान हेल ताईं रुगो 121 ॼणनि गिरफ़्तारियूं पेश कयूं आहिनि। लाहौर मां PTI जे 80 कारकुननि गिरफ़्तारियूं ॾिनियूं। रावलपिंडी में 41 अॻवाननि ऐं कारकुननि गिरफ़्तारियूं पेश कयूं। मुल्तान मां का बि गिरफ़्तारी न ॾिनी वई। तहरीक इंसाफ़ पारां लाहौर मां 200 कारकुननि जी गिरफ़्तारी ॾियण जी दावा कई वई हुई। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाला चयो आहे त क़ौम वोट जी ताक़त सां इमरान ख़ान खे माइनस न कयो त हू वॾो हादसो कराईंदो। इमरान ख़ान जा इंतशार पखड़ींदड़ वारा साज़िशी मनसूबा नाकाम थी चुका आहिनि। जेल भरियो तहरीक इमरान ख़ान लाइ ॿुॾी मरो तहरीक बणिजी वई आहे। PCB चेयरमैन नजम सेठी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां राब्तो करे सिक्योरिटी जी मद में रक़म जारी करण लाइ चयो। नजम सेठी चयो त PSL क़ौमी इवेंट आहे, सिक्योरिटी फ़राहम करण इदारनि जी ज़िम्मेवारी आहे। सिंध जे क़ौम परस्तनि नवाज़ लीग GAU आहे अदीबनि ऐं दानिशवरनि डिजिटल आदमशुमारी खे सिंधियुनि ख़िलाफ़ साज़िश करार ॾेई छॾियो। जॾहिं त PP सिंध जे सदर सेनेटर निसार खोड़े आदमशुमारी ते तहफ़्ज़ात ज़ाहिर कंदे चयो त आदमशुमारी जी मुखालफ़त न कंदासीं, इहा थियणु घुरिजे।